नाज़रीन, गुलाब लगाड़ी भरपासे में टाउन अमले जी नाअहली सबब गंदगी जा ढेर लगल आहिनि, जे सबब रहवासी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था इब्राहिम लगाड़ी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असी मौजूद आहियूं हींअर तहलके मातरी जे ॿिए नंबर वॾे शहर गुलाब लगारी में, जेको गुलाबनि जहिड़ो शहर है, पर हर हंधि हर घटी में ॾिसंदासीं त गटरनि जा ऐं गंदगी जा जेके ढेर लॻल आहिनि। उन हवाले सां गुलाब लगारी वासियुनि खां पुछूं था त हुननि जो छा चवणु आहे। साल पूरो थियो आहे, 2 साल थिया आहिनि त का सफ़ाई जा इंतज़ामिया का बि कान्हे ऐं तमामु गंदगी आहे, मच्छर बदबू, असां त वेही नथा सघूं, तमामु परेशान आहियूं। जंहिं चङे माण्हू खे चऊं था, चेयरमैन खे या ॿिए खे, त उहो चए थो मथां ई असांखे कोन, असीं घरां किथां भरायूं। ही तव्हां पाण ॾिसी सघो था, सफ़ाई जो निज़ाम धर्म भरम आहे। 3 साल थी विया आहिनि, स्वीपरनि जूं पघारूं कोन्हे को। उन खां पोइ जे अगरि असां कंहिंखे दरख़्वास्त ॾियूं था, चवनि था मथां खां बजट कोन्हे को। ऐं कुझु दोस्तनि हिते पोस्टूं हलायूं त गुलाब लगारी, सोशल मीडिया जे दोस्तनि कुझु पोस्टूं हलायूं त गुलाब लगारी में सफ़ाई मुकमल थी वई आहे। हाणे ही तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे, जेका सफ़ाई थी आहे या न थी आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। तालके मातली जो ॿियो नंबर शहर आहे गुलाब लगारी। सिटी जी हैसियत सां आहे, काफ़ी सां ॿारहड़ियूं बि लॻनि थियूं, उहे बि अचनि था। त हिते इन सां मच्छरनि खां वठी टोटल जेका बि सिहती निज़ाम आहे या इंसानी जीअण जो हक़ आहिनि, उहे आउं सम्झां थो पायमाल कया विया आहिनि सफ़ाई न हुअण जे करे। TMO साहब हुजे या तालके वारी कमेटी हुजे, म्यूनिसिपल वारा सुतल आहिनि। उन्हनि सां ॻाल्हायूं था, उहे चवंदा मथां खां बजट कोन पई अचे। मुलाज़िमनि सां ॻाल्हायूं था, उहे चवंदा असांखे पघार कोन पिया मिलनि, क्लोज़िंग आहे, बंदि पिया आहिनि। त हाणे सफ़ाई जो जेको निज़ाम आहे, तव्हां कैमरा जी अख में बंदि करे ॾिसी सघो था।